था सैयद जे ईंदड़ सालगिरह ते रहबर जे मज़ार जे अॻियां मुश्तरका क़ौमी तौर में पढ़ी सघूं था। छा तव्हां उन एजेंडा ते अमल कंदो? उन सां गॾु मां सिंध जे हिन मुक़दस शहर सन मां क़ौमी तहरीक जे इनकलाबी पॉलिसी जो ऐलान कंदे पंजाबी फौज ऐं रेंजर्स खे खुलियल लफ़्ज़नि में तंबीह करे चवां थो त हू मुंहिंजी सिंध मां फौरी तौर ते निकिरी हलिया वञनि। नंबर 2, मां क़ौमी कारकुननि खे उहा पिणु हिदायत थो करियां त हू क़ौमी तहरीक जे ख़िलाफ़ साज़िशूं कंदड़ ISI जे एजेंटनि जेके सिंध जे हर नंढे वॾे शहर में पंहिंजा सेल ठाहे सिंध ऐं क़ौमी तहरीक जे ख़िलाफ़ साज़िशूं करे रहिया आहिनि उन्हनि ते अख रखनि जीअं वक़्तु अचां ते खेनि सेख करे सघिजे। 3, मां उहो ऐलान थो करियां त सिंध जी न्याणी बेनज़ीर भुट्टो जो खून लोढ़ण जी हरकत कई पई वञे। सिंध जा वेकू वॾेरा पंजाबी साम्राट सां मिली भगत करे इक़्तिदार जी कुर्सी